अॻूणी सूबाई वज़ीर मैडम अज़रा फज़ुल पीचो, डायरेक्टर ज़ेबिस्ट सिंध मैडम लुबना सां गॾु बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल सकरन जी बिल्डिंग जो इफ़्तिताह कयो, जिते हिन मुख़्तलिफ़ क्लासुनि में वञी ॿारनि जी तालीम ऐं तरबियत बाबति मुआइनो कयो, जंहिं बाद हिन स्कूल जी कारकिर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कयो। इन मौक़े ते BDA सकरन जी प्रिंसिपल मैडम मुसरत मंज़ूर चौहान खेनि स्कूल जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी, जंहिंमें उस्तादनि समेत स्टाफ जी खोट ऐं सफ़ाई वारे अमले जो न हुजणु शामिल हो। इन मौक़े ते खेसि ॿुधायो वियो त स्कूल जी प्रिंसिपल मैडम मुसरत मंज़ूर चौहान ऐं संदसि टीम पंहिंजे हड़ा वड़ा ॾेई गुज़िरियल 4 सालनि खां स्कूल खे हलाए रही आहे, जॾहिं त स्कूल अञा बि बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम आहे। जंहिं ते खेनि यकीन ॾियारियो वियो त कोशिशि कंदासीं त स्टाफ समेत BDA सकरनि जी ज़रूरतुनि खे पूरो कयो वञे। इन खां अॻु स्कूल जे ॿारनि आयल महिमाननि खे गुलदस्ता पेश करे संदन आदर भाव कयो। इफ़्तिताही तक़रीब में मैडम तानिया शेरबाज़ मरी, काज़ी जावेद सनाई, मंज़ूर हुसैन चौहान, राजकुमार ओल, गुल मोहम्मद कीरियो ऐं ग़ुलाम नबी मल्लाह पिणु शरीक हुआ।